आबाद सिंध न्यूज़ में खबरों का सिलसिला जारी है। एनजीओ एसपीओ की तरफ से खाई शहर में माहौल के मुनासबत से प्रोग्राम पेश किया गया, जिसमें फनकारों ने अपने फ़न का मुजाहिरा किया। बच्चों ने टैबलोस पेश किए। प्रोग्राम में माहौल को साफ सुथरा रखने के लिए शजरकारी करने और माहौल को शफाफ बनाने के लिए तकरीरें की गई। शुरका ने अपने खिताब में कहा, अगर हम अपने इर्द गिर्द या माहौल को साफ सुथरा नहीं रखेंगे तो आने वाले वक्त में माहौल की आलूदगी की वजह से हमें बहुत दुश्वारी का सामना करना पड़ेगा। शुरका में मामा अब्दुल कादिर, नूर मोहम्मद, देवन दास, आज़ाद मीरानी, कंवर दास, अब्दुल करीम, अब्दुल हक ने खिताब किया। आज़ाद थिएटर ग्रुप की तरफा अज जो ही स्टेज थिएटर पेश कयो खाई में उनजो मकसद मुख्तसर आऊँ ॿुधायां, वधीक दोस्त वेठा आहिनि उहे मकसद ॿुधाईंदा। हिन जो मकसद इहो हो त जेके मौसमियाती तब्दीलियूं थियनि थियूं उन्हनि मौसमियाती तब्दीलियुनि सां पंहिंजे आम ज़िंदगीअ ते असर कहिड़ा था पवनि, उहो हिन थिएटर में ॾेखारियल हो। उन खां अलावा हिन जो जेको थिएटर में मुख़्तलिफ़ पार्ट्स हुआ, उन्हनि में इहो हो त ख़वातीन ते जेको तशद्दुद थिए थो, उहो तशद्दुद इंसानियत जे ख़िलाफ़ु आहे। उहो ख़वातीन ते तशद्दुद न थियणु खपे। ऐं उन खां पोइ वरी तव्हां ॾिठो त हिन थिएटर में ॾेखारियो वियो त हीअ जेको थेलियूं आहिनि, थेलियूं जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ जेके पाणी जा दुॿा आहिनि, नालियूं आहिनि, उन्हनि में माण्हू छॾे था ॾियनि, गंद किचिरो उन्हनि पाणी जे उन में तलाउनि में छॾे था ॾियनि। उनजे करे पाणी ज़हरीलो थी थो वञे, जंहिंजे करे पेट जूं मुख़्तलिफ़ बीमारियूं थियनि थियूं। असीं हिन थिएटर जे वसीले माण्हुनि खे इहो आगाही ॾियणु आया हुआसीं त बाबा हिकिड़ो त वणनि जी वाढी ख़तमु करियो ऐं वण नए सिर कयो। ऐं ॿियो महिरबानी आबाद सिंध वारनि जी शुक्रगुज़ार आहियूं जो हुन असांजी वॾी हिकिड़ी रहनुमाई कई आहे। भरपूर नमूने सां असीं उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं। वॾी जे ताउन सां अहिड़ा प्रोग्राम थियनि था ऐं उहे जेके आहिनि पॉल्यूशन खे घटाइण लाइ थिएटर्स जेके पेश करे रहिया आहिनि ऐं थिएटर्स जेको मैसेज ॾेई रहियो आहे, उहो इहो मैसेज हुयो त गदिलाइण खे घटायो, प्लास्टिक जूं शयूं इस्तेमालु न करियो, वधि खां वधि वण पोखियो त जीअं ऑक्सीजन जनरेट थिए, हवा वधे ऐं जेका पॉल्यूशन आहे, गदिलाइण आहे, उहा घटिजी वञे। ऐं अहिड़ा थिएटर जेके